नासिन वाक़िया आगाह कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह नवीसर थर खां थरकोल ताईं पाणी जे वॾे मनसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर मुराद शाह चयो आहे त सिंध में पाणी जी सख़्त खोट आहे। हू उन बाबति वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां ॻाल्हाईंदो। हुन चयो त नवीसर थर में तामीर थींदड़ पाणी जो मनसूबो मुल्क जो वॾे में वॾो मनसूबो आहे, जंहिं ते 30 अरब रुपयनि जी बजट ख़र्च थींदी ऐं थर ब्लॉक 1 में 1650 मेगावोट बिजली पैदा थींदी। संदसि चवणु हो त थरकोल ताईं पाणी पहुचाइण लाइ फर्शमोरी खां नवीसर थर ताईं 200 क्यूसेक पाणी पहुचाइण जो कमु हलंदड़ आहे। मुराद अली शाह चयो त सिंध हुकूमत इहो मनसूबो पब्लिक पार्टनरशिप ते शुरू कयो आहे। हिन प्रोजेक्ट में कवीअ जे सरकारी कंपनी पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रही आहे। हीउ मुआहिदो 2021 में थियो हो। वॾे वज़ीर चयो त ज़मीन जे खारे पाणी खे मिठो ऐं साफ़ करण लाइ प्लांट लॻाया वेंदा। सिंध हुकूमत तरक़ी जे राय ॾांहुं गामज़न आहे। कवीअ सरकार सां ही मुआहिदो वॾी कामयाबी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह नवीसर थर खां थरकोल ताईं पाणी जे वॾे मनसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर मुराद शाह चयो आहे त सिंध में पाणी जी सख़्त खोट आहे। उन बाबति वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां ॻाल्हाईंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं सुहेल कुंवर खां। जी सुहेल, आगाह कजो। जी बिल्कुल, मैं ॿुधाईंदुमि। वॾे वज़ीर मुराद अली शाह नवीसर थर पहुची थरकोल रविंदर पाणी मनसूबे जो जेके इफ़्तिताह कयो। वॾे वज़ीर सिंध उन मौक़े ते तकरीब जे मनसूबे ते इफ़्तिताह कयो। इहो मुल्क जो वॾे में वॾो जेको पाणी जो मनसूबो आहे। वॾे वज़ीर सिंध चयो नवीसर थर में तइमीर थींदो पाणी जो मनसूबो 30 अरब रुपयनि खां वधीक जेके पैसा जेके ख़र्च थींदा, जंहिंमां जेके 1650 मेगावाट बिजली पैदा थींदी। थरकोल ताईं जेके पाणी पहुचाइण लाइ फर्शमोरी खां जेके नवीसर थर ताईं 200 क्यूसेक पाणी लाइनमैन जो जेको कमु हलंदड़ आहे। जेके सिंध हुकूमत आहे उहो जेको मनसूबो आहे पब्लिक पार्टनरशिप जे तहत जेके कुवैत सरकार जे जनरल सेक्रेटरी सां उन सां जेके उन सां मिली करे कयो आहे। उन चयो त जेके हिन जेके मामले में जेके उहो कुवैत सरकार जेके सिंध हुकूमत सां बिल्कुलु जेके उहो तावन करे रही आहे। जेके हिन जेको प्लांट ते जेको कमु आहे उहो कुवैत जी कंपनी आहे उहो जेके करे रही आहे। वॾे वॾी सिंध ज़मीन जे खारे पाणी खे मिठो ऐं साफ़ करण लाइ जेके प्लांट लॻाया वेंदा। सिंध हुकूमत आहे उहो तरक़ी जी राह तरफ़ जे गामज़न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर हो त जेके नवां मनसूबा आंदा वेंदा ऐं जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी पहुचायो वेंदो। वॾे वॾी सिंध चयो असां पंहिंजे मंशूर तहत जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत यकीन रखे थी। असां जेके उहो मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट शुरू कया। हीउ जेको प्रोजेक्ट आहे जेके हिकु साल अंदरि मुकमल थींदो ऐं हिन जेके मनसूबे सां जेके सिंध हुकूमत खे जेके उहो 35 अरब रुपए जो जेके उहो फ़ाइदो थींदो। वॾे वज़ीर सिंध वधीक चयो जेके सैलाबी पाणी जेको कल्ह जदीद जो सिस्टम आंदो वेंदो, वॾियूं जेके उहो मशीनूं लॻाई वेंदियूं। जी महिरबानी सुहेल तफ़सीलनि जे लाइ।